अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मेरान न्यूज़ और कयूं था ख़बरनि ॾांहुं। ख़बर शामिल कयूं पिया कराची में रिपोर्ट मीर सिकंदर अली टालपुर जी। FIA कॉर्पोरेट क्राइम सर्कल शहर में कार्रवाई कंदे पर डे कंपनियुनि मां सामूंडी खाते मुर्गी ऐं ॿियूं शयूं फ़राहम करण जे नाले ते करोड़े डॉलर हड़प कंदड़ गैंग जे 4 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। FIA इख़्तियारनि मूजिब FB एरिया में कार्रवाई दौरान गिरफ़्तार 4 जवाबदार डमी कंपनी जी जाली इश्तिहारनि ज़रिए पर डे कंपनियुनि खे फ़राड कंदा हुआ। इन्हनि सामूंडी खाते मुर्गी जी शयुनि जी फ़राहमी जे नाले ते कंपनियुनि खां करोड़े डॉलर गॾु कया। स्कीम्स चीन, थाईलैंड, सिंगापुर, हांगकांग, जर्मनी ऐं काज़ाख़स्तान जी कंपनियुनि खे फ़राड कयो। जवाबदारनि मैसर्स खां 1 लख अमेरिकी डॉलर्स ऐं 223,000 चीनी युन ऐं जर्मन रॉबर्ट वीज़ा नाम कंपनी खां 36,450 डॉलर्स वसूल कया। सर्किलन कंपनी ज़मज़म खां डॉलर ऐं करोड़े रुपया। FIA इख़्तियारनि मूजिब जवाबदारनि आरिफ सलीम, शाहरुख ऐं नवीद नाले सां फेसबुक ते इश्तिहार ज़रिए सोगोमोट स्लोर हाइबर्ड जे नाले सां जाली कंपनियूं ठाहे सप्लाई कंपनियुनि सां फ़राड कयो। जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल थियण बैदि केस दाख़िल कयो वियो। कार्रवाई जारी आहे।